हिंगोट में रमज़ान मुबारक जो भलारो महीनो शुरू थींदे ई आम मापे जी शयुनि जा अघ आसमान ते चढ़ी विया आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त मेवो सब्जियूं ऐं ॿियनि शयुनि जे अघनि में हथरादू वाधे जो नोटिस वठी मुनाफ़िक़ोरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। इन जा वधीक तफ़सील वठूं था हिंगोट जा मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल जब्बार चांग खां। अब्दुल जब्बार, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, महताब वांगे ॿुधाईंदो हलां त रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो शुरू थींदे ई मुनाफ़िक़ोरनि फ्रूट, सब्जियुनि, दालियुनि, खंड ऐं ॿियनि शयुनि में हथरादू महांगाई करे छॾी आहे। रमज़ान शरीफ़ जे महीने में जॾहिं त शहरनि जो चवणु आहे त रमज़ान शरीफ़ जो महीनो शुरू थींदे ई असांखे रिलीफ मिलणु घुरिजे, पर हिते ईअं न आहे। जीअं ई रमज़ान शरीफ़ जो महीनो शुरू थियो आहे ईअं ई जेके दालियुनि ऐं ॿियनि शयुनि जो दाल लॻी ऐं फ्रूट वग़ैरह सब्जियुनि जो जेके अघु आहिनि उहे आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि। ऐं हिननि जो इहो चवणु हुयो त जेके कोई कंहिं बि दुकानदार या रेड़े वारो या फ्रूट वारे वटि रेट लिस्ट न आहे। हिननि आला अमलदारनि असद मुख़्तियार करे ॿियनि वक़्त वारनि खां मुतालबो कयो त इन्हनि ते फौरी तौर कंट्रोल करे जीअं असांखे रमज़ान शरीफ़ जे महीने जे भलारे महीने में असांखे रिलीफ मिली सघे। जी महताब। अब्दुल जब्बार चांग, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।